अदा सिंधी ॾिसे पियो पाण वारनि हमराउनि जा कम न धंधो बसि सॼो ॾींहुं सेल्फियुनि जी दॿो दॿ छल न को पैसे वारो माण्हू ॾिसनि गॾु फोटो कढी फेसबुक ते तारीफ़ ईअं कंदा ॼण नासा जो बुनियाद इन्ही सभाॻे रखियो हो। अदा इन में ताना ॾियण जी का बि ज़रूरत कोन्हे, छो त ही कहाणी रुगो इन हिक जी न बल्कि असां सभिनी जो इहो ई हाल आहे। ज़िंदगी ते तरस खाई हिते गुज़ारो कयो वञे थो, मजबूरनि जे आगोश में हिते हर ॿार पले थो। हिते ॻाल्हि कंहिं हिक शख़्स या ख़ानदान जी नाहे बल्कि असांजा कई नसल इन हक़ीक़त खे बयानु कनि था। छा जूं सहूलियतूं, छा जूं ज़रूरतूं, असांजा माण्हू पाणी सुर्ख लाइ तरसनि था। तव्हां त सभु ॼाणो था, तव्हांखे हर शइ जी ख़बर आहे, पोइ हक़ीक़त खां मुंहुं छो था मोड़ियो? छा तव्हांखे ख़बर नाहे त हिते ग़रीब मज़लूम बणिजी दर दर जा धिका खाए थो, हर साह जी क़ीमत अदा करे जीअण लाइ वस करे थो। हिते इंसाफ़ जी तक़ाज़ा, ख्वाबनि जी कहाणी, नोटनि जे ढेर ते हर रस्म हले थी। असीं सभु उन ज़िंदान जा क़ैदी आहियूं जिते हवा ऐं रोशनी क़िस्मत सां अचे थी। उन्ही क़ैद खाने असांखे ग़ुलाम बणाए झुकी रहण जो आदी बणाए छॾियो आहे। हिते हर शख़्स वक़्त जो इंतज़ारु करे थो, पर हक़ीक़त में वक़्तु तव्हांजो इंतज़ारु करे थो, छो त वक़्तु कॾहिं बि पाण तब्दील नाहे थींदो। इंसानी जुस्तजू, लगन ऐं जज़्बनि जी तिर्ज़ वक़्त खे पाण ॾांहुं माइल करे थी। सिर्फ़ सूर पिटण सां दर्द ख़तमु नाहिनि थींदा, ख़ुशी जी हासिलात लाइ ॾुखनि जे ज़हर खे पीअणो पवे थो। हालात जी तब्दीली जिस्म ऐं ज़हन जी तवानाई सां ॻंढियल हूंदी आहे। तब्दीली ॾिसणु चाहियो था त ज़हन में सोच ऐं जिस्म खे क़ुर्बानी जो आदी बणायो। कुझु करण जी चाह हुजे त इंतज़ारु अजायो हूंदो आहे। दिलि में हिमत पैदा करे बहादुरी जो मुज़ाहिरो करे पंहिंजे मक़सद खे हासिल कयो, पंहिंजी सोच खे वसी कयो। असांजी चाह सिर्फ़ सिंध धरती ताईं महदूद नाहे बल्कि ही पूरी दुनिया असांजी आहे। छा ही कंहिं करिश्मे खां घटि आहे त सदियुनि जो ज़वाल बि असां खां पंहिंजी शनाख़्त खसे न सघियो? असांजी तहज़ीब, असांजी सक़ाफ़त अॼु बि धरती मथां रक़्स करे थी। दुनिया जी हर ताक़त असांजे मथां हमला कया, असांजो क़त्ले आम कयो, असांजे नंगनि ते हमिलो करे असांजी धरती खे लुटियो। इहा कहाणी का 2-3 सालनि जी नाहे, हिते सदियुनि जो सफ़र इन ऊंधा में रहियो आहे। ब्रह्मन, अबासी, मुगल, कल्होड़ा, अरब, अरगुन, तुर्खान, टालपुर, अमवी खिलाफ़त हुजे या इस्माइली दौर, राय घराणे जी हुकूमत हुजे या अंग्रेज़नि जी काह, हर दौर खे असां बर्दाश्त करे पंहिंजे वजूद खे सलामत रखियो आहे। पर मुख़्तलिफ़ तहज़ीबनि ऐं क़बीलनि जी आमद असांखे जहालत जो तोहफ़ो ॾिनो आहे। मुख़्तलिफ़ रस्मनि ऐं रवायतनि जी आमद असांजे वजूद खे लोॾे छॾियो आहे, जंहिंजे नतीजे में असां पंहिंजी अज़मत खे विञाए ॻिची में ग़ुलामी जो हार पातो आहे। अॼु टके जा माण्हू बि असांजे मथां हुक्मरानी कनि था। दौलत जे लिबास उन्हनि जा ऐब ढकिया, न त इहे नमूना हिते रहण जे लाइक़ ई न हुआ जेकी असांजे मथां हुकम हलाइनि था। अदा इन्हनि मुसीबतनि मां निजात असीं सभु चाहियूं था, पर मसइलो ही आहे त इन ते अमल कीअं कयूं? अदा ही पूरो बयान मूं इन करे कयो जीअं तव्हांखे सम्झ में अची सघे त ज़िंदगी जंहिं कंडीशन में हिकु डिघो अरसो गुज़रे थी, उहा ई कंडीशन इंसान जी फितरत बणिजी वेंदी आहे। चार्लिस डिकेंस हिकु कैदी जे बारे में लिखे थो जेको सालनि खां कैद खाने में बंदि हो। जॾहिं हुनजी सज़ा जो वक़्तु मुकमल थियो तॾहिं उनखे उन काल कोठड़ी मां कढी ॿाहिरि रोशनी में आंदो वियो। हू कैदी कुझु लम्हनि ताईं हेॾा होॾा ॾिसंदो रहियो ऐं पोइ नई आज़ादी उनखे गैर मुतमइन महसूस थियण लॻी ऐं पोइ आख़िरकार हू उन्ही काल कोठड़ी खे पंहिंजे लाइ सुकून जी अलामत महसूस करण लॻो। इहो साॻियो हाल असांजो आहे। असांखे वहशत में सुकून मिले थो, पंहिंजी बदहाली, बर्बादी ऐं गुरबत में भलाई महसूस कयूं था, छो त असांखे अक़ल ऐं शऊर खां नफ़रत आहे। इहो ई सबबु आहे त हिते कूड़ जा हामी हज़ारे आहिनि, पर हक़ जी वाट ते सिर्फ़ धूड़ उॾामे थी। बेबुनियाद ॻाल्हि ते वाह लॻी पई आहे, पर हक़ जी ॻाल्हि ते सिर्फ़ तनक़ीद थींदी आहे। इहो मसइलो सिर्फ़ असांजो नाहे, छो त इंसान जी फितरत ई अहिड़ी आहे। जंहिं तब्दीली जी पाण ॻाल्हि कयूं था, यकीन कयो त उन तब्दीली जी सभ खां वॾी रुकावट असीं पाण आहियूं। यादि रखो त इंसानी फितरत हमेशह तब्दीली जी मज़ामत करे थी, छो त तब्दीली हमेशह तनाव खे जनम ॾींदी आहे। इंसान तब्दीली खां इन करे बि परे भॼे थो छो त उन में नवां फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। तब्दीली उहो अहसासु ॾियारे थी त माज़ी जा कयल फ़ैसिला ग़लति हुआ, सोच ग़लति हुई, अमल ग़लति हुआ। उन्ही शर्मसारी खां बचण जे लाइ इंसान ख़ुदि तब्दीली अॻियां रुकावट बणिजी बीह रहंदो आहे ऐं उनखे रोकण जी हर मुमकिन कोशिश कंदो आहे। अहिड़ा कई माण्हू इन बीमारी में मुब्तला आहिनि जिन खे तज्ज़िये जो फालिज चवंदा आहिनि। इन बीमारी में ख़ुशी, इत्मिनान ऐं सुकून अमल जो न बल्कि इंतज़ार जो नालो हूंदो आहे। इन जो मिसाल ईअं ई आहे जीअं नंढड़ो ॿारु पंहिंजे पाण खे चवे थो त आउं वॾो थी हीअं कंदसि, हूअं कंदसि, पर जॾहिं हू वॾो थींदो आहे तॾहिं स्कूल जी तइलीम मुकमल थियण ते ख़ुशी जो इंतज़ारु कंदो आहे, पोइ कॉलेज यूनिवर्सिटी जो सफ़र तय कंदो आहे, पर ख़ुशी अञा मुस्तक़बिल जो ख़्वाबु हूंदी आहे। पोइ हू सोचे थो त जॾहिं नौकरी मिलंदी शायदि तॾहिं ख़ुशी हासिल थींदी। नौकरी मिलण खां पोइ बि हू ख़ुशी खां परे हूंदो आहे। पोइ शादी जी ख़्वाहिश उन ख़ुशी खे ज़ाहिर करे थी। शादी करे बि सुकून नथो मिले त औलाद जी चाह में ख़ुशी खे ॾिसे थो। औलाद जी पैदाइश में बि जॾहिं उहो इत्मिनान नथो मिले, पोइ हू सोचे थो त शायदि ॿारनि जी तइलीम मुकमल थियण खां पोइ सुख जो साह नसीब थींदो। इहो सफ़र हलंदो उनजी रिटायरमेंट ताईं अची वञे थो, पर ख़ुशी जो इंतज़ारु ख़तमु नथो थिए।
ऐं पोइ सिर्फ़ इहो अहसासु रहे थो त इंतज़ार जी आड़ में ज़िंदगी जा कई दौर बर्बाद करे छॾियासीं। इंतज़ार मां कुझु बि हासिल नाहे थींदो, कुझु करण जी जुस्तजू ई नतीजनि जा अक्स उभारे थी। दुनिया जो सभ खां अफ़सोसनाक लफ़्ज़ काश आहे। असांखे जेतिरी मोहबत पंहिंजे पाण सां हूंदी आहे, ओतिरी मोहबत इन लफ़्ज़ सां हूंदी आहे, पर हक़ीक़त में इहो लफ़्ज़ महरूमी खे पाले अंदर में मायूसी जा बुत ठाहे थो। कंहिं सुतल खे जगाइण आसान आहे, पर कंहिं जाॻियल खे सुजाग करणु मुश्किल हूंदो आहे। सुकरात बार बार इन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदो रहियो त पंहिंजी अज़मत खे सुञाणो। ख़ुदशनासी जो मतिलबु इहो आहे त तव्हां संजीदगी सां सोचियो, पंहिंजे समाज जो जाइज़ो वठो, ग़लति सही जी सुञाणप कयो। क़दीम हिंदुस्तानी दानिशवरनि जो चवणु हो त असांजी पहिरीं ज़िम्मेवारी समाज जी हूंदी आहे, पोइ ख़ानदान जी, ऐं आख़िर में असांजी पंहिंजी। समाज तॾहिं तबाह थींदो आहे जॾहिं इहा तरतीब उबती दोहराइबी आहे। अॼु ज़ाती मफ़ादनि खे अवलीन तरजीह ॾिनी वञे थी, जंहिं जे नतीजे में समाज तबाही जे मोड़ ते बीठो आहे। यादि रखो त पंहिंजनि ज़िम्मेवारियुनि खां परे रही असां कंहिं बि क़िस्म जी ख़िदमत नथा करे सघूं। चर्चिल लिखियो हो त ज़िम्मेवारी अज़मत जी क़ीमत हूंदी आहे। कुझु बदिलाइण लाइ कुझु कयो, कुझु करण लाइ कुझु सोचियो। यादि रखो त अमीर जी ताक़त उन जी दौलत में हूंदी आहे, जॾहिं त ग़रीब इन ताक़त खां महरूम हूंदो आहे, छो त हू अमीर न हूंदो आहे। ग़रीब जी ताक़त उन जे वोट ऐं इतिहाद में हूंदी आहे। जेसि ताईं सभु मज़लूम, सभु ग़रीब हिकु नथा थियो, तेसि ताईं नाइंसाफ़ियुनि जो सफ़र जारी रहंदो। तव्हांजा नंग वेंदा, अंग वेंदा, धरती जा कई दंग वेंदा। जे गैरत आहे, एहसास आहे, दिलि में मक़सद सां गॾु हिकु जज़्बो आहे त सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी क़ौम खे ज़िंदा कयो, क़ौम ठाहे छॾियो, पंहिंजा कई नसल संवरजी वेंदा। मूंखे ख़बर आहे त ॿिए कंहिंखे पंहिंजो मौक़िफ़ मञाइण तमामु ॾुखियो हूंदो आहे, पर जॾहिं हक़ीक़तूं इन रीत हुजनि त पोइ बहस छाजो आहे। मूं कॾहिं बि ज़ातियात खे निशानो नाहे बणायो, हमेशह क़ौम जी ॻाल्हि कई, बहितरी जी ॻाल्हि कई, तरक़ी, इतिहाद ऐं ख़ुशहाली जी ॻाल्हि कई। छो त जॾहिं तव्हां ज़माने खे पढ़ो था, तॾहिं तव्हां पंहिंजे समाज खे परखो था। ज़हन में रहे त हिकु आम इंसान जिन गफ़लतनि खे सचायूं तस्लीम करे थो, उहे ई सचायूं कंहिं अज़ीम इंसान जे नज़रिए मुताबिक़ बेबुनियाद हूंदियूं आहिनि। यूनानी दौर जूं रवायतूं सुकरात जी नज़र में जहालत जो तोहफ़ो हुयूं। अरब समाज जूं कई हक़ीक़तूं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुताबिक़ बेबुनियाद हुयूं। मोहम्मद अब्द, रॉबर्ट एडम्स, जोसेफ एडिसन, अल्फ्रेड एडलर, जमालुद्दीन अल अफ़गानी, इसाक अल बिलाक, फ्रांसिस बेकॉन, वाल्टर बेंजामिन, हेनरी ब्रेक्सन ऐं सीडी ब्रोक्स जहिड़नि अज़ीम माण्हुनि उहे नज़रिया पेश कया जिन पंहिंजे दौर जे हक़ीक़तनि खे बदिलाए छॾियो। मुखालफ़त सचाई जी थींदी आहे, कूड़ ते त बसि वाह वाह थींदी आहे। ज़रूरी नाहे त असीं जेको ॿुधूं था उहो ई सच हुजे, जेको ॾिसूं था उहा ई हक़ीक़त हुजे। कन ॿुधण ऐं अखियूं ॾिसण जो हिकु ज़रियो आहिनि, पर सही ग़लति जी सुञाणप दिमाग़ सां थींदी आहे। करण सां त सभु कुझु थी सघे थो, बसि करण वारे जे दिलि में सचाई हुजे। असांजे तवील सफ़र जूं कोशिशूं असांखे फ़ाइदो इन करे न ॾेई सघियूं छो त असां सोचण जे वक़्तु अमल कयासीं ऐं अमल जे वक़्तु सोचणु लॻासीं।